अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेद टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अदब समाज लाइ छो ज़रूरी आहे। असांजी ॿोली जे वाधारे वजूद कल्चर ऐं शऊर जो वाहिद ज़रियो अदब आहे। उन जे करे ही शयूं वाध विज कनि थियूं। असां पंहिंजे फ़न ऐं आर्ट जो इज़हार बि अदब ज़रिए करे सघूं था। अदब जे करे समाज लाइ का सुहिणी सोच, को फ़िक्रमंद ख़्यालु, सेहतमंद ऐं सुहिणियूं तब्दीलियूं आणे सघजनि थियूं। इंसाननि जो पाण में लाॻापो, पढ़ंदड़ माण्हुनि खे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो, संदुनि ज़िंदगी में एतमाद ऐं एतबार अदब ज़रिए पैदा थिए थो। अदब हैवानी हालत में ज़िंदगी बसर कंदड़ इंसान खे तालीम ऐं तादीब वसीले ज़िंदगीअ जे सेहतमंद अमल जो पंध सेखारे वजूद जी राह जो वाक़िफ़ बणाए थो। अदब उन्ही ॿार खे वञी थो चीच मां झले जेको बाहि ॾांहुं पियो वधे, जेको खूह में पियो झातियूं पाए। अदब पंहिंजो कमु माउ जी लोली ऐं पीउ जी झोली खां शुरू कंदे, तालीमी इदारनि खां थींदे, दुनिया देश जे दानिश्वरनि खां सिंगार कराईंदे, माण्हू जे ॿार खे कामिल इंसान करे हिकु तख़लीक़ी क़ुवत बणाए थो। अदब उन माण्हू खे जेको जानवर जी हालत में पियो जीए, तंहिंखे हथु ॾेई खेसि इंसानियत जे मुक़ाम ते पहुचाए थो। अदीब हैवानी हालत वारे इंसान जे अखियुनि जा ऑपरेशन करे थो। उन जे दिलि जी गिलाज़त खे धोई साफ़ करे थो। हैवानियत वारी हालत में जीअंदड़ इंसान जूं अखियूं कीअं खोलजनि ऐं उन जी दिलि कीअं ज़िंदा कजे, उहो सॼो चैलेंज अदब खे आहे। अदब उन लाइ जुस्तजू करे थो। पहिरियां त इंसान खे सोचणु सेखारे थो, पाण सुञाणण ॾांहुं राग़िब करे थो ऐं काइनाती लकान ते ग़ौर करणु सेखारे थो। हिन खे पंहिंजे वजूद जो तारुफ़ कराए थो, काइनात जा हैरत भरिया रंग ऐं इसरार ॾेखारे थो। पोइ उन्हनि सभिनी जा जेके रिश्ता आहिनि से सम्झाए थो। यानी इंसान जो पंहिंजो पाण सां, पंहिंजे ख़ालिक सां जेको रिश्तो आहे, इंसान जो काइनात फितरत ऐं इंसानी समाज सां जेको रिश्तो आहे, उहे सभई रिश्ता गॾियल तौरु ॼाणाए ऐं सुञाणाए थो। जंहिंखां पोइ इंसान ज़िंदगी जे मक़सद जी चूंड करे थो ऐं मक़सद जी चूंड खां पोइ मक़सद लाइ लोचण ऐं लहण जी राह इख़्तियार करे थो। मतिलबु त अदब हिकिड़ी एम्बुलेंस वांगुरु आहे, जंहिंमें मरीज़ खे विहारे इलाज कराए अची उन जाइ ते पहुचाइजे थो जेको अमल जो मैदान आहे।